अरे शंकर मूलवाणी साहब, हाँ तव्हांजी तबियत कीअं आहे? साईं ॻाल्हि ई न पुछो। राति अची कल्ह 2-3 ॾींहं पहिरीं पेट में अची सूरु पियो त वठी विया मूंखे अस्पताल। उते एक्सरे कयऊं त डॉक्टरनि चयो त बाबा तव्हांजे पेट में न काकरोच आहे। त मां चयो पोइ? चई ऑपरेशन करे कढणो पवंदो। हा भाई कढो बाबा, काकरोच सम्झो था न, टिंडुण खे चइबो आहे काकरोच। त ऑपरेशन कयऊं, पेट चीरियाऊं ऐं कुझु न निकितो। चयऊं कुझु बि कोन्हे, अलाए सम्झ में न आयो। वरी वॾे डॉक्टर ॿीहर एक्सरे कयो, सुभायऊं पेट सुबी करे, वरी ॿीहर एक्सरे कयऊं। त एक्सरे करे पोइ वॾे डॉक्टर खे ख़बर पई त मुंहिंजे पेट में न काकरोच हुयो, एक्सरे मशीन में काकरोच हुयो। साईं ॾाढो दुख थियो मूंखे, तकलीफ़ थी ॾाढी। साईं मुंहिंजा इहो त ॾाढो ख़राबु थियो तव्हां सां। तव्हांखे पहिरीं इहो एक्सरे कराए वरी पोइ ॿीहर बि कराइणु खपंदो हुयो। वॾे डॉक्टर खे पहिरीं कंसल्ट करिणो खपंदो हो। हा साईं इहा ॻाल्हि ठीकु आहे। तव्हांखे कॾहिं बि ईअं तकलीफ़ थिएव न त ॿ दफ़ा एक्सरे कराइजो। हा ईअं वरी न त काकरोच पेट जी जॻह ते हुन में निकिरे। हा